पहिरियों दफ़ो आहे त सेनेट में पहिरियों बिल थियो और इन जे लाइ जेके बि कानूनी तक़ाज़ा हुआ पहिरियों 26th अमेंडमेंट में इहो असां ते इल्ज़ाम लॻो त उहा असां हिक ॾींहं में पास कराईसीं। सही। पर हिन दफ़े इहो थियो त सैर हासिल बहस थी और कमेटी खे ॾिनी वई। पोइ वरी कमेटी में ॿिन्हिनि जेके ऐवान बाला और ऐवान ज़ेरी जी जेके बि मुश्तरका कमेटी उन्ही में बहस थी, जंहिंजो मां बि हिसो हुयुमि। इन खां पोइ वरी ॿीहर आयो आहे सेनेट में, त उते बि काफ़ी तकारीर थी। और मज़े जी मां ॻाल्हि ॾसां तव्हांखे, जे के हिकु ॻाल्हि खे नोट न कयो आहे त पीटीआई बि इन बिल जी मुखालफ़त न कई आहे। उन जो सबूत इहो आहे त तव्हां ॾिसो त 64 वोट बिल जे हक़ में आया आहिनि और 0 पहिरें वारे बिल में 0 मुखालफ़त में आयो। अॼु वारी ॻाल्हि ॾिसां त 64 हक़ में आया आहिनि और 4 वोट सिर्फ़ु मुखालफ़त में आया आहिनि, उहे बि जमियत उलमा इस्लाम ॾिना। पीटीआई जेको आहे, पीटीआई इन ते बिल्कुलु इन जी मुखालफ़त में न ॾिनो। इन जो मक़सदु इहो आहे त इहा शइ मूंखे लॻे थो त इहा यूनानिमसली पास थियो आहे।